नालायक इन प्यार जी मूंखे कहिड़ी ख़बर बस यार बुकन जे लायक सिधो सां चओ न कन्या थींदी अनु मां तो चाहियां त तूं माण्हू पंहिंजे कम जा मूंखां ॾोकड़ वठंदो बकवास न कर माय डियर कम हियर नाले खुदा जी प्यास कर रमजान नलकन वारो तो ॻाल्हाई न साल कर बा दूर तो तारी मां न कंदड़ी मोबाइल मां बैलेंस कढी छा आहे बेरो बेरो प्यार चूंडे गयो आहे यार मुझे हथ में सदाई ही गुलाब रख जाओ मोला जोड़ ही ऐसा जो गाने याद रख जाओ किथे रखा है जे मधु अचे मूंखे कुत्ते वांगुरु खाओ बो 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 तुझी बदलू पर मां वॾी जी आहियां इहे जो बंदोबस्त मां करे आयो हां खूबसूरत बनायो शिवा तुझे वारन में त दर्जन खन कंगीन जी टुटी पई वन अच दिन का शेपू वठो हाँ बॉस वारन में एड़ी धप थई ॼण को कुत्तो मोकिलियो भला ईद ते वञण जो ठीको कयो अथई छा हाँ तो शिवा असाने पलांद रहल जई ठीक आ जे तव्हां सभन जी सलाह आहे त पोइ असां पंहिंजे दिल ते पत्थर रखे वेंजूं था पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो जे मूंखे वेंचण खां पोइ डाग फिलो या मिर्गी थी त पोइ जल्दी में वञी जूतो सिंगायूं न मुंहिंजी पुराणी गंजी खणी मूंखे ई सिंगाइजो मां पाण ई तयारु थी वेंदुसि मुचड़न खाइण लाइ सनी हाणे तूं बदतमीज़ थींदो त वञी अरे छोरा वञो पकड़े अचो हिन शैम्पू वारे खे वञो पंजन शैम्पू सा हिकड़ी शैम्पू जी फुड़ी फिरी शैम्फारा हतोशी में बुरायो थई इने पिछड़ी ने मां कोन हलंदुस हलंदो तो तुंजो पी बि मुझे पी रे पुजण दी ताकत तुझे पी के पुजण दी ताकत ना है छो ने फाले जा कोमा में आ न कबर में आ जेकर तू कबर न तो दिसन चाही ताली दोस्त की मुंह दिस तवा गनी तरी चर सही सरी जे कोने पे ते जिया कई चरी कयो सगी लाल गरम सुताव थी जाग सुल्फी आई दे सिरते मता खड़ी निभाग फूकन भरी फुलमा छोटे छोकरा फुक नगे साव करे आवला रे सुल्फी दा तकड़ न कंदा कयो अगे टे सुल्फियूं फनी छडियूं तव कने वठी बता जो वडा सुल्फी केड़ी जरूरत है न मुराजो जी बात है इने बात में पटियूं बदी कमा के दालायूं माना खर्च कोन कदो इन जे बात में शेर खन तमा कची दो किथा इंदो
अरे जा में बुरी जा चुरा जा पानी आ दो दी होइया हां पानिया हां अरे ठीक है अच्छे हो जा अरे ने कनी पूरी से सही है बच्चे जा गुजालू जी खबर पई न पुट किथे भी नजर कोन आयो गटर गोलियम गंद जा ढेर गोलियम किथे भी नासू ने ते मुके नजर कोन चाचा वाली मल समझी सारी पीतल या सखड़ी पे ना सुई ढेरन ते न बाबल वो औंठो दिमाग कम कंदी अचे हण पी मर भली भली करे छे जी करे छे होल न कर आस्ते आस्ते चक्का धोनी से चलियो मैं तो होल न कर अरे पुठा माट मुक आया मैं रे छोरा मुकान वारो कर अरे आस्ते लो पे सिद्धो करी जा हमारे विदिशा न वडा मु तास्ते दमाद वडा मरई दोने संभाल पिने जे जी छंडो हण पानी आरो वारो कर कुकड़ा के छंडो हण मुझे छंडा आइए पहले पी पे उतारी जा कदा दुआ कजा शिवा जंग ते सिपाही भी दुआ त बेडो कोन रहंदो आ तू त वें चढ़ दो नी दा बस यार दुआ कजा दा रोगड यार तो त हद करे छडी वीजन तो एडा तो पार करी जण पी मरी वियो तोखे या शायद खबर ना है त मुझे जिस्म ते पानी ये इंदो आ जिए मुझी पुठ ते नांग ड्रोड़ ता पुजाण जल्दी वे जी जान छरा वो शैम्पू वारो वरी पुलिस न वठी अचई चंगो दोस्तो अज मां वेंजी संजी अला बचाए जी रूह के बेचैन कंदुस अल्लाह बचाए इहो वरी केरा इहो ला बचायो मशहूर शख्सियत जो मालिक आहे पर सालन जा साल पानी जो मुंह ना ॾिसंदो असांजे नचण ते तोखे पंहिंजा घर वारा यादि अची विया आहिनि छा शैम्पू वारे खे वञी ॻोल्हे अचो वञो शैम्पू वारे खे ॻोल्हे अचो तो बॉस शैम्पू एतरा भला छा केतिरा भला शैम्पू ॾिसंदो अचे ॾिसो शैम्पू बस करो वञो शैम्पू वारे खे वञी ॻोल्हे अचो वञो हलो किथे आहे हलो लायक नया नालायक काम कारकुन जो वॾो खाए काम आ प्यार छा मूंखे कहिड़ी ख़बर
बस यार बूटन जे लाइ कम वाह कानून सदाई लेट लेट न आहियां आलू पर मां तोखे खून करण खां पोइ रंगियल हथनि सां पकड़ पे चाहियो ठीक आहे मुंहिंजे हथनि खे मेहंदी हणी मूंखे पढ़णा आहे पोइ मूंखे पकड़ शादीअ जहिड़ी सज़ा खां पोइ जेल ई सज़ा तुंहिंजो कहिड़ो अंगूठो पटींदी पर तूं त मूंखे रंगियल हथनि सां पकड़ींदी न किथे न रंगियल हथ किथे न इन्हे जो बंदोबस्त मां करे आयो आहियां बोस अलू जी गिरफ्तारी लाइ ॾंद पिया कढो छो त मूंखे सॼी ख़बर आहे अल्लू खे जंहिं बि थाणे या जेल में रखंदा हुतां जा कैदी ऐं हुतां जी पुलिस उल्टियूं करे करे मरी वेंदा मूं ॿुधो आहे प्लास्टिक जो कवर चढ़ाए अलूअ खे पोइ कैद कंदा ऐं हा तोशीबा अलूअ खे 20 सालनि जी सज़ा लॻी आहे इहो त अञा बि सुठो थियो जो हुनखे 20 साल जी सज़ा लॻी आहे घटि में घटि असां सुख जो साह त खणंदासीं न पर ईअं किथे न थिए त अलू खां पोइ तुंहिंजो दाबो ख़तम थी वञे ऐं नंढड़ा ॿार वतनी ठोड़ ते पोइ लाटू फिराईंदा चङो हाणे चुप कर बेइज़ती जो को टाइम हूंदो आहे आख़िर मां तव्हांजो बॉस आहियां मुंहिंजी इज़त करणु सिखो बबलू लॻे थो त हिन माइटनि खे हिन मासूमनि जो फिक्र ई न सही तो चई तॾहिं त हिन छोरनि जी अञा मालकी न आहे थी हाणे सिर्फ़ 5 मिंटनि जो इंतज़ारु कंदासीं पोइ हिन जो लाश हिकु हिकु करे मोकिलींदा बबलू ईअं ई करणो पवंदो हाणे
ओ चाचो राकेट वियो जा प्यालो करे ओए 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 ओ चाचा चाचा बाबा बिस्मिल्लाह 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 कुछ बाबा केरा कुछ टोपी मचावे जाओ ना हां मचायो बचाओ तू बुधा कुछ ही केरा हां कुतो कुछ आज ते चढ़ी आयो फुल कोन खायो तो फुल ठाए बुधा तेरा नहीं खबर बुधिया केड़ी बाबा छोकरे तवारे अलू के बुधो तो 20 साल सजा थी वयास हां छा तू चमी 20 साल तो पो बकाया मुझी उम्र घणी रही हुंदी लिखियल का नहीं जा मां को मास्टर तो या जो मुखे याद हुंदी टांगे में जाओ चाचा या का 2 साल मस्त बची हुंदी 2 साल जो है को पिणे जे घरा तो कवा यार मु तो इन लाइ पूछो तो जेल वाला इनके 20 साल बर्दाश्त किए कंदा अरे चंट्रो 3 महीनन जो हो न त इन जी मां गुजारे वई चाचा राकेट ही जाओ त नंढड़े हूंदो ही तांजी घर वारी जगह आहे दम धणी हवाले कयो उन में ही समझी वनी आ त अॻिते हली कहिड़ा कारनामा कंदो 7-8 महीना न इनके मु पंहिंजे खीर ते निपायो आ पंहिंजे खीर ते अरे बाबा बाजार वारो डबे वारो खीर न मिलंदो आ उन ते जॾहिं खीर जा पैसा ख़तम थी विया त छोरे मिट्टी खाइण शुरू कई ऐं छोरो अञा ताईं खाए पियो मिट्टी मिट्टी मां तो पहिरीं समझियो त मिट्टी खाईंदो आ तू त सियाणो ही हेलो केर छो सुना साईं नंबर सेव कोने था नंबर सेव करण अचे हा त पो पुछाए छो हा पर मां पंहिंजे जानी खे सुञाणे वियसि ओए केर आया मां रमजान नलकन वारो तो ॻाल्हाई न न चमकू चाहे वारो हूंदे अरे न पो पक सां मीरू मोची पियो ॻाल्हाई अरे सावला खान तो ॻाल्हाया ओ माय डियर कम हियर अञा कुझु नाला रहियल हूंदा जेकॾहिं तकड़ो पंहिंजो नालो न वठी आ न त नाला खणंदे खणंदे फिल्म जी खपी वञे या मां बि चवां त 10 ॾींहं मूंखे यादि ई कोन थी कई तूं सदा आई ॾोहारनि जे पोयां मां ॿियनि ॾोहारनि जे पोयां ऐं तूं वरी पंहिंजे मुंहुं ॾोह कंदी ईअं न इहे नाहे मुंहिंजा साईं इहे सभु मुंहिंजे कम जा माण्हू अथई तूं ॿुधाए अञा अचण जी कंदे या हाणे त अचिणो ई पवंदो मौके वारदात ते हाणे त हिन सां मिलण वाकई ज़रूरी आहे मिलण ज़रूरी
आलू तो मुझे दुनिया जो सुकून है रात जी निंद आराम करे छड़ी आ सरकार है इनमें तां जो डोर ही ना है मां है खूबसूरत अल्लाह साईं मुंह में हुस्न एड़ो कुते कुते भरियो आहे जेको मूंखे ॾिसे थो न मुंहिंजो सुख चैन ख़त्म थी थो वञे माना ये सहरा तो तेरे सोरन ते ठया अदल मुझो चोडीअ जो चंड रानंद भले भले आयो ए नर मुझो चोडीअ जो चंड रानंद भले भले आयो बस वांदा कान तव्हांजे औकात जी ख़बर पइजी वई हेलो मां तो साहिब सौदो करण थो चाहियां ॾे वठ कंदे छा पर असां वटि नियाणी कान्हे जेकॾहिं तव्हां वटि नियाणी विहारियल कोन्हे त असां बि पीरनि जा पिटियल आहियूं असां वटि बि रुगो नर ई नर अथई सावला कान नाले वारे में सलाम थियो घणो ॻाल्हि खे चोटू ॻाल्हि फेराए न मक़सद जी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे बॉस जी लिस्ट ॿुधा जेको मेहरान आर्ट सर्कल साबन चौक ते महरम दर्जी जे भरिसां रहंदो आहे जॾहिं एड्रेस जी ख़बर बि अथनि पोइ बि पुछनि था बेवकूफ़ आहिनि छा माना खण पेन पनो खण छोको पेन पनो खणी दे पुट थोरो आस्ते आस्ते ॿुधाए जाए मां पढ़ियल थोरो घटि हैं लिख हाँ लिख रहा चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे हाल मेरे दिल का तमाम लिख दे लिखी अरे यो तो गानो आ बाकी मां मौलूद को गाया अनु तुझे बात से एड्रेस छा है अच्छा एड्रेस साहब हितां तव्हां जेमहिल वेंदो हिकिड़ो रस्तो वेंदो साॼे हथ ते ॿियो वेंदो खाॿे हथ ते तव्हां साॼे हथ वारो रस्तो न वठो तव्हां वठंदो खाॿे हथ वारो रस्तो खाॿे हथ वारो रस्तो तव्हांखे तुर प्लाज़ो ते छॾींदो उते वञी लहो उतां लही थोरो अॻिते ईंदो साम्हूं तो अब्बासी होटल ठीकु आहे अब्बासी होटल खां तव्हां सिधो दस रोड ते अचो दस रोड खे छॾियो अॻिते ईंदो 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 अॻियां डिग्री कॉलेज अथव डिग्री कॉलेज खे छॾियो वरी थोरो अॻिते वञो अॻिते तव्हांखे सिविल अस्पताल मिलंदी उनखे बि छॾियो सिधो हलिया अचो वेंदे दादू चौक ते वरी वेन्यू बि थी अथव उते वरी ऐलान ईंदा ऐं दादू शेवड़े दादू उनमें न चढ़िजो उनखे छॾियो पर हाणे हितां तव्हां कहिड़ो रक्शे ते सिधो राहू वारे होटल ते अचो फ्रूट मंडी उतां ॿ चांहियूं वठी वरी पोइ हिते मोटो सिधो वरी दादू चौक ते पूछी करे उन रक्शे खे छॾे ॿिए रक्शे में वियो उन रक्शे वारे खे चयो असांखे थाणे में छॾिया ऐं थाणे में आलू वेठो हूंदो उहो बहुत सीरियस तव्हांखे पाण ॿुधाईंदो मतलब त के सिधिया मूंसां न निकिरे साहब जो करे तूं खड़े वही दे जा भला अॼुकल्ह अटो घणे किलो आहे साहब खे कहिड़ी ख़बर है साहब जो न सरकारी गोदाम मां ईंदो आहे हेलो तूं सभु कुझु ॿुधाईंदे वक़्तु अचण ॾे अहिड़ो वक़्तु साहब हिते प्रेशर वारो वक़्तु कोन थो थिए साहब लैपटॉप खणी वञो वेल्डिंग कराए अचो हा खणी वञो ही कहिड़ो तरीक़ो आहे असांखे लूसी न वठी आहियूं छा तव्हां मूंखे लूसी न वठी वारी सम्झो आहे छा मूंखे लाइक़ु खपे मां ईअं कोन भॼंदुसि तोशीबा आलूअ खे छॾाइण जो मूड अथई या कोन अथई मुंहिंजो कहिड़ो चाचे जो पुटु आहे जो मां छॾायांसि वञी मरे मतलब त अल्लू हाणे सॼी ज़िंदगी यानी 20 साल जेल में गुज़ारींदो बाक़ी वरी छा पंहिंजे पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झंदो ॼट जो पुटु वञी मरे वञी लोड़े हिन में असांजो छा तोशीबा इहो ग़लति आहे अल्लू हमेशह तुंहिंजा कम कया आहिनि तूं बकवास न कर तुंहिंजे हिन में कुझु बि न वञे हू पंहिंजे कम जा मूंखां ॾोकड़ वठंदो मुंहिंजा कम कंदो बेवकूफ़ के जाइ जो घणो जज़्बाती न थी किथे दिमाग़ जी रग न फाटी पई ऐं कुत्ते वग़ैरह वात पटियो किथे मोह न पियो जी तूं परेशान न थी तो वारी मौत मां कोन मरंदुसि हाणे कुझु कमकार जो बि सोचियो छॾियो निभागे जो ज़िक्र तोशीबा जेकॾहिं हिकिड़ो निभागो हुजे हिते त ॿिए जो त ज़िक्र ई न कजे मतलब त तोशीबा निभागो आहे ख़ामोश हीअ रुगो मुंहिंजी ॻाल्हि नथो चवे जॾहिं ॻाल्हि थो करे हाणे का मानी जी बंदोबस्त कंदो या ख़ाली ॼाड़ी पिया हणो सवेल खां वठी बुख में पासाई वठिजी हान पोइ लंगर जो बंदोबस्त कयो साहब हाणे कहिड़ी न कम जी ॻाल्हि इहो पेट ई त आहे जेको तव्हांखे ज़लील पियो थो करे रुगो असांखे मुंहिंजो मतिलबु त असां सभिनी तोखे अल्लूअ जे खिलाफ़ सरकारी गवाह थियणो पवंदो
हाँ हाँ मां थींदुसि मां सरकारी गवाह थींदुसि। अरे लानत अथई जल्दी राज़ी थी वञे अञा कुझु पादर त खाई हा असां पाण कंहिं कुटे कोन्हे को घणा ॾींहं थी विया छा थो चवे थींदो न सरकारी गवाह? हाँ साहब मुंहिंजो पीउ बि सरकारी गवाह थींदो। वाह सिपाही रमू वाह तुंहिंजो तशद्दुद करण ॾोहारी ॿिनि धकनि में तयार। साहब ही सॼी उमिरि मुंहिंजे मथां तशद्दुद करे हा न कोन मञा हा पर छा साहब हिन जमात में एतिरी धपा जो मूंखे बर्दाश्त कान थी थिए। मां बि चवां मुहारियूं ॿई ज़ालूं तकड़ियूं तलाकूं वठी भॼी छो वयूं? हाँ मुन्ना तू मुझे खिलाफ सरकारी गवाह थी मूंखे कुत्ते वांगुरु खाओ बो 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 फांसी ते लड़कंदे ॾिसंदे। हेलो हींअर तोखे मौत जी सज़ा खां केर बि नथो बचाए सघे केर बि न। मूंखे सदा खां मुंहिंजो दोस्त मुन्नू ई मूंखे बचाईंदो। हाँ मुन्ना बचाईंदे न मूंखे बचाए न मूंखे। ये छा हेलो ये तो छा कयो मां तोखे कौन छड़ींदुसि? लायक नया नालायक कारकुन जो वॾो गायक आहियां मां। हिन प्यार जी मूंखे कहिड़ी ख़बर बसि यार बूटनि जे लाइक़ आहियां मां। लायक नया नालायक आहियां मां। चवे छॾे ॾे शपर न बाक़ी ड्यूटी छो तूं नाइणे ते रात में? हा न असल में इन जे करे चवां थी त तूं मूंखे टाइम बिल्कुल भी नथो ॾे ऐं मां चाहियां थी त तूं इहा नौकरी छॾे ॾे ऐं मूंखे कुझु टाइम ॾे। यानी दिल त मुंहिंजी बि ॾाढी चवंदी आहे त मां तोखे टाइम ॾियां तोसां प्यार कयां पर छा कयां ड्यूटी बि ज़रूरी आहे। जेकॾहिं ड्यूटी न कंदुसि त पेट किथां पालींदासीं? अॼु मां हिकु आहियां शादी खां पोइ ॿ थींदासीं पोइ 3 थींदासीं पोइ 4 थींदासीं पोइ 5 थींदासीं। बस 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 ड्यूटी भले न छॾे रिजाए त न कौन थो टेजारे पर ॻाल्हि त सम्झ में अची वई न। हाणे हल त घर हलो ड्यूटी ते वञिणो आहे। शुक्र आहे ख़ुदा जो पेट भरे मानी न खाधी आहियूं। कहिड़ी तो खाराई जो शुक्र तो करी अञा मुंह में गुंजाइश अथई पादरनि जी इहो छा जी एतिरी मानी खाधी थी पोइ बि गुंजाइश अथई। वाह वाह यार मज़ो अची वियो। तू वञी पंहिंजे पेट जो वञी इलाज करा मथां पेट में कीड़ा हुजनि मार पे का ख़ुदा जी तूं त वागू खे बि मारे वएं। बस बाबल सिर्फ़ तव्हांजी दुआ खपे। दुआ मूंखे न दुआ सांवला खान खे कयो जंहिं अल्लू खे पादर हणी बंदि कयो आहे जे न त वरी असां सभिनि खे सुका पापा खाइणा पवंदा। दुआ कयो त जेल मां निकिरे ई न ख़ुदा करे सुख हुजे। आमीन। हलो मानी छो मोटाए ॾिनई? ॾींहं राति दाल खाराए खाराए आंधनि जूं आयसूं ख़तमु करे छॾियूं। अॼु पाड़े जो गोश्त पेश कयो वञे जीअं मां खावां ऐं तीलियुनि सां ॾंडनि मां पाड़े जो गोश्त ॿाहिरि कढां। काले रस्ते करायो तव्हांजो महिमान आहे को लूसी लबाटी न आहियां। ये लठ ॾिठी अथई? कहिड़े कहिड़े गाॾी वारी जी आहे? अरे ये गॾा गाॾे वारे जी न आहे ये सांवला साहब जी लठ आहे।
अच्छा सावला साहब गोयूं कंदो आहे जो उनजे लाइ लच लॻी अथव। अरे हीअ लट हुनजी पंहिंजी आहे। अच्छा मूंखे ॾे। अचे साहब खे ॾे त डिकी ॾक खे ॾे। लट भञी छॾी बूटनि जा खोखा। छा चई? बूटनि जा खोखा। मां त आबा खे चवां थो वञी नंढड़े ॿारनि खे मारबो आहे छा? मां ॿुधायां थो वञी। लाइक न आहियां, नालाइक कारकुन जो ओॾो खाए खावां। हिन प्यार जी मूंखे कहिड़ी ख़बर? बसि यार बूटे जे लाइक़ आहियां मां। अरे खोलियो। अरे मां तो पाड़े गोश्त करे हले था हल। ओ बाबा नो करा कम मां वॾो गोश्त खाईंदो ई न आहियां। पाड़े गोश्त हले। अरे अरे खोले मारो ही था खोलियो ते। ए त सफ़ा चटा अज नलको डला पानी पिया भा नहीं पानी तो पे बहुत बार हले क्या थी चलियो ही था भोग बता सा हो यार ये जो तरीको आता। अरे भोग के तो कराया पार्टी दिखा पुलिस वाले ना भिड़ी तो पार्टी दिखा। अरे थप्पे बेहोशी ने नल्ला रा खमीस। अरे ठंडी से न के चलियो जो आता अरे ते ना बेटा ना आवे तो गंद थी विंदो मना कोन मुड़ा दे न मुड़ा दे बना। अरे चढ़ाओ तो भजी। अरे ये छा आंगुर भजे दे जा हाथ कट मार चाहे तो। अरे आंगुर भजी भजी अरे हे चा जीवो मारी दे पानी अतियो बोला जो कसम पानी अतियो हेठा मूंखे ख़बर न थई। खबर मना कोन मुड़ा दे न उंडो छो थी आहीं किथे पर मां त पहिरियों आस्ते आस्ते खयो तोखे कीअं ख़बर पई? तुझी बदबू थे पर मां वॾी जी आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे ख़ुशबू थे। ॿुध तूं जूनासूं त कुते खां बि वधीक तेज़ आहिनि। तारीफ़ करण जी वॾी महिरबानी। हाला तूं मूंसां मिलण न बिल्कुलु घटि थो अचे। किथे तुंहिंजो प्यार घटिजी त न आहे वियो? अहिड़ी ॻाल्हि न आहे। बसि हिकु मुजरिम आहे वॾो लूसी आहे जंहिंजो नालो अॾु आहे। गॾु वांगुरु थो ॾींहं राति तो बेइज़ती कयांसि पर पोइ बि वात कोन थो खोले। वात कोन थो खोले? पोलियो पहिरीं छा? न यार पंहिंजे दोस्त जो नालो कोन थो ॿुधाए। मां सम्झां थी हूंदो ई बेस तो हाणे तूं छॾी न ॻाल्हियुनि खे हल त काॾे घुमण हलूं। मंगा मुंहिंजो मूड बिल्कुलु न आहे। प्लीज छॾे न ॻाल्हि खे। तूं मुंहिंजे करे ॿाहिरि हल न मथां थी सघे तो तूं मूंसां ॿाहिरि घुमण हले ऐं तुंहिंजो मूड ऑटोमेटिकली ठीकु थी वञे। प्लीज प्लीज हल न।
छाए तो सही हले तो मेरे रश के कमर
हेलो आलू जी खीर पी वाह साहब वाह तव्हांजी इहा आदा मूंखे पसंदि आई पहिरियां भूत ठाहिणो पोइ खीर ठाहिणो आलू मां थो चाहियां त तूं माण्हू थी पओ छो साहब मुंहिंजो शनागरी कार्ड न आहे ठहियल छा मां माण्हू आहियां हलो खीर गिलास में पीअंदे या फीडर में जेकॾहिं महिरबानी कयो था त मूंखे खीर न नसवारो थी तूं नसवार जो न पर मूंखे नास जो मवाली थो लॻी वाह साहब वाह तोखे कीअं ख़बर पई तुंहिंजूं नासूं नासी थी वयूं आहिनि माफ़ कजो सरकार हिननि नासनि खे नासी तव्हांजे थोंशे कयो ॻाल्हियूं घणियूं थियूं सुकून मिली हा साहब तुंहिंजो ऐं मुंहिंजो आंडो ब्लूटूथ चला खीर तूं पीअंदे मज़ो मूंखे ईंदो मोतिरनि खां पोइ सियाणो थी वियो ईअं ठीकु आहे पोइ मुंहिंजे तरफ़ां मार बि तव्हां खाओ धक मूंखे लॻनि सूर तव्हांखे थिए बसि साहब बेवसां त सुञाणप जा 7 असूल ॿुधाए छॾिया ऐं ॿी ख़ुशख़बरी साहब घर में पुट ॼाओ अथई छा जॾहिं त 2 सालनि खां वठी तूं घर ई न वियो ॻाल्हि पक सां अहिड़ी थो करे मां सां वञा ऐं मां ऐलान थो कयां 10 तारीख़ 10 बजे ही जेल टोड़े मां भॼी वेंदो 10 तारीख़ 10 बजे इंतज़ार है 10 तारीख़ 10 बजे अल्लू भॼी दो रमू 10 तारीख़ है न हाँ तारीख़ त 10 आ पर पगार त 2-3 तारीख़ थी वेंदी आहे न तो न खई आहे छा पगार अरे ना बाबा अॼु 10 तारीख़ 10 बजे अल्लू भॼण जो चयो 10:30 थी विया न अलाराम त कोन वॻो आहे बाल बजे भॼण जी कंहिंखे ख़बर पवंदी त अलाराम वॼंदो न पवंदी त किरां वॼंदो पोइ हल ताली लाकब में ॾिसूं था न भला हल बा काॾे वियो अल्लू किथे वियो भागो भॼी वियो छा अलाह जे अरे 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 तू कीअं निकिते हितां भॻुल पिया वेल्डिंग ई कान्हे ते अरे पोइ तूं भॼ न वञ न छो भॼां भा जंहिं ॾींहुं तव्हांखे चवां उन ॾींहुं मां भॼां अगरशरार जी हड़ताल साइकिल किथां खणंदुसि ऐं मां होॾे वियो हुउसि ये तो को बेर कानू आ डर खोलो डर खोल ने डर खोल के मांडर वञा न वेल्डिंग लाइ उनी खणी आहे जुमी ॾींहुं खणी आहे गत्या सुभाणे हिनखे बंदि कराया बंदि कराइण मां भॼी पोइ भॼां कुर्सी मुझे क्या खड़ी हुआ था अरे भाई कुर्सी बस आज में भाई साहब मानी में खड़े आया सपा को बांधो आए कल शिकारपुर में प्रेमी जोड़ो गिरफ्तार क्यों कबीरा था ज़कात खाते वारनि जो धाम धूम सां जश्न मल्हाइण अख़बार वारनि खे भला छा थियो कल हो को ख़बरूं अॼु पिया छापनि अरे बाबा सामला खान अख़बार कल हो की दई ॿुधा त सही न अरे बाण इन अख़बार के छॾ इहो सोच त इहो चंड्रो अल्लू भॼी न वञे जेल मां मामा वांदा खान सामला खान जी कैद मां भॼण एतिरो आसान नाहे जेकॾहिं न अल्लू मुंहिंजी कैद मां भॼी वञे त तुंहिंजो कारो मुंहुं थींदो कैदी तुंहिंजे कैद मां भॼे कारो मुंहुं वरी मुंहिंजो थिए कर भाउ दूर दो तारी बाबा ख़ुशख़बरी आहे कहिड़े अल्लू निभागो जेल मां भॼी वियो छा या ख़ुशख़बरी आहे अब्बा मूं त चयो न इहो भॼी वेंदो ॾाढियूं रड़ियूं कयूं पर तव्हां में हाल ई कोन्हे मुंहुं में कोन्हे कर निभाग बि लॻो हुअसि पिया
वियो अल्लू मुंहिंजी हवा कढी वियो हवा कढी वियो अल्लू हवा कढी भॼियो बाबा अल्लू तुंहिंजी हवा कढी भॼियो या किथा तूं पाण त पंचर न आई बाबा ये समझ तो मां पंचर थी वियुसि नौकरी मुंहिंजी वई ऐं सामला बदनाम थी वियो उनजी जेको टको इज़त हुई न उहा खाक में मिली वई इन जो मतलब त सांवला खां वधीक अल्लू मर्द माण्हू आहे न ओ बाबा हाणे मां अल्लूअ सां शादी कंदी मैं हाँ चोरी ओ चोरी चली आई आहे अल्लू वॾो ॾोहारी आहे ॾोहारी आहे त छा थी पियो मुड़ुस माण्हू त आहे न ऐं हा मुंहिंजी इज़त जो मुआफ़िज़ अल्लू थींदी अल्लू ओ छोरी जेके इज़त जो मुआफ़िज़ थी सम्झे ओ पर नंबर जो बेस्तो थई अबा सावला ओ अबा सावला अरे या छोरी तन मां वई निकरी वई छोरी निकरी वई तुझवा अल्लू जी आज़ादी जी तोखे मुबारकी हुजे चंद्रा या मुबारक जी ॻाल्हि न बल्कि ॾुख जी ॻाल्हि आहे वरी बि इहो सान असांजी गिची में लॻंदो पंजनि माण्हुनि जी मानी खाईंदो माना अॼु खां रोज़े रखण जी तयारी कयूं मतिलब त आलूअ जो कूलर साफ़ करणु घुर्जे ऐं उन में कटी ऐं ॾारो मिलाए रखूं कटी ॾारो खर बंदि कयोसि खाली बोह करायोसि ख़बर पएसि त जेल जा सुख छा हूंदा मतिलब त कटी ॾारो खड़ तव्हां खाईंदव हा अरे छा थो बकी इहो खाधो नी पाण खाओ तोशीबा लाइ वञी मार्केट मां छिछड़ा खणी अचो ॻाल्हि त सही कई अथई बकवास बंदि कयो वञी जांच कयो त अल्लू आकाश में त आहे किथे हाँ जिंदा आहे छा मां त जिंदा आहियां तूं पुलिस जी चिरपुर ॿुधाए पुलिस तुंहिंजे भॼी अचण खां पोइ आराम में आहे हू तोखे ॾोहारी न पर मुस्बिल जी ॿुहारी पिया सम्झनि हलो जेल जा थक लाहिण जे लाइ तुंहिंजे लाइ हिकु बहितरीन जॻह ॾिठी आहे त तुंहिंजे कॾनि जो वाड़ो उते हली लथड़ू पा ऐं हिंगू ॾे हाँ 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 बस ख़बर पइजी वई तूं कहिड़े खानदान में अल्लू अॼु दिल्लू जी दावत आहे ऐं हुते नाच गाने जो बंदोबस्त बि आहे पर तव्हां त इहो कमु छॾे ॾिनो आहे कॾहिं खां वरी न्याणियूं अथकी पर ॿिया त कनि था न हलणो अथई त हल न त घणा नखरा न कर नखरा छो कंदुसि कहिड़ो मुजरो मां कंदुसि हलो तूं तयारी करे हलूं My dear, come here. नाले मुलाजे प्यास कर My dear, come here. My dear, my dear. My dear, come here. नाले पुलाजे प्यास कर My dear, come here. नाले पुलाजे प्यास कर बाय गाड़ को के सब खबर बाय गाड़ को के सब खबर आए ते मादर पदर My dear, come here. नाले पुलाजे
माय डियर कम हियर नाले खुदा जी प्यास कर बाय गार्ड को की सब खबर बाय गार्ड को की सब खबर आना है तेरा दर पदर माय डियर कम हियर नाले खुदा जी प्यास कर बाय गार्ड को की सब खबर बाय गार्ड को की सब खबर आना है तेरा दर पदर माय डियर कम हियर नाले खुदा जी प्यास कर माय डियर कम हियर माय डियर कम हियर सफाई कराए चलिए आसान माफ कजो मोहतरमा मां बंदी न आहियां माफ करे खुलिया कोनन मोहतरमा मां फ़क़ीर न आहियां बाकी केरा लाइक न आहियां ना लाइक आहियां खाकुन जो वॾो खाइक आहियां हिन प्यार जी मूंखे कहिड़ी ख़बर बसि यार बूटनि जी लाइक आहियां नालायक हाँ मतलब अलू आही मोआ बात तो बंद कर कमरे में धप थी वई आ इहा धप बात मां न पर घणी ख़ुशी कई त मुंहिंजे करे ॿिए पासे मां निकिरी वई आहे छाजी खुशी मूंखे ॾिसी विछड़ियल भेण याद अची वई छा तूं कहिड़ा रिश्ता गंढ मोहतरमा पर मां अंदर जो बेग़र सां नथो मञां लाइक न आहियां ना लाइक आहियां इहो ॿुधो घणो कमाईंदी हिकिड़े बदिले जो छो गुंडा टैक्स वठंदे छा न न गंदी कम कंदासीं मां प्रोग्राम वठंदुसि तूं मुजरा कजां न सिधो सां चओ न त कन्यारू थींदी ॾाढी घणी ॻाल्हि करे छॾी पर हक़ीक़त इहा आहे मां पहिरियों कहिड़ो इज़त वारो हुउसि हाणे थींदुसि आसमान किरी पवंदो पर तुंहिंजे हुस्न जे जलवनि मुंहिंजे मथां आसमान किराए छॾियो आहे शाबाश थी यार शाबाश थी अल्लाह शाबाश थी ॾेई छॾीअ तुंहिंजे सुस्ते करे अलू भॼी वियो उहो भॼे त वञी धूड़ पाए पर हुन जे पोयां मंगा भॼी वई मंगा जी ॻाल्हि सम्झ न आई त हू अलू सुने जे पोयां छो भॻी लॻे थो त मंगा तुंहिंजे कम सां वेला हा बच्चा छो त हू तोसां प्यार थी करे प्यार थी करे छो जो तूं बि हुन सां घणो प्यार थो करी न मामा मंगा जी त ख़बर न आहे पर तुंहिंजो बि मूड सही कोन थो लॻे काॾे वेंदो अलू ऐं हुनजी यादि कर मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजो पुटु अलू वलद मां किथे थो रहे मूंखे का ख़बर कान्हे चाचा इहा त मूंखे बि ख़बर आहे त तव्हांखे का बि ख़बर न आहे पर उन ताईं पहुचण जो ज़रियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ई आहियो छो साहिब ही झूनो अलूअ जा सिग्नल ॾेखारींदो छा जो असां ट्रेस करे उन ताईं पहुचंदासीं सिपाही काश तोखे पीउ हुजे त पीउ जो क़दुरु तोखे पोइ थिए पुट मूंखे ई पंहिंजो पीउ सम्झ चाचा पहिरियां पंहिंजे छोरे खे त संभाल बाबे खे अलाह जन्नत नसीब करे उहो त मुंहिंजो पुलिस में भर्ती ॿुधी अटैक पइजी वई सिपाही चाचा तुंहिंजी कहाणी ॿुधण कोन्हे वेठो बकवास न कर भला तव्हां ई शुरू कयो मुंहिंजा साईं हाँ चाचा मूं चयो तव्हांजे पुटु अलू ताईं पहुचण जे लाइ तव्हांजो साथ ज़रूरी आहे ठीकु आहे साईं मां तव्हांजो हर साथ ॾियण लाइ तयारु आहियां पर हिकु शर्त आहे 2 पुड़ियूं बीड़ियुनि जूं 4 चांहियूं ऐं थोरो मुजरे जो बंदोबस्तु थी वञे त 4 चंड लॻी वेंदा बादशाह अकबर तुझो भेड़ियो हो जो तू हथ सां हारायो
हूं भलू का कटण एतिरो सवलो अजी मखण में वार कढ हाणे तव्हां ईअं कयो तव्हां वेही खेॾो मूंखे मोबाइल ॾियो त मां चाचे मरूम सां ॻाल्हाए अचां ख़बरुनि में टावर लॻल छा उते नेटवर्क कहिड़ो कमु थो करे मूंखे अमा मालूम सां ॻाल्हाए बाबे जो नालो पुछो मरहूम न मुंहिंजो मतिलबु त महरूम ॿिनि ॼखनि खां ॿिनि ॿाहनि खां महरूम त पोइ फोन टेंशन किनो हूंदो न हथ न पेर न अखियूं मुंहिंजो ॿियो सोट आहे उहो ॿोड़ो आहे उहो कॉल अटेंड करे चाची जे कन ते रखंदो आहे चाचा छोरी मां पियो ॻाल्हायां सामला खान चाचा वारी केरु चाचा वॾो कॾहिं थींदे सामानी पूरो कोने वॾो थी छा कंदा समझीस मंगा पर तूं आहीं किथे मां सुनहरी फार्म ते आहियां न चाचा असां सोनारी फार्म ते न आहियूं पर असां दुंबीर ते वेठा आहियूं वारी था होॾा आहियूं तूं केरु थो ॻाल्हाईं ईअं ई सम्झ तुंहिंजो थियण वारो न्याणो सही चयोमांसि न हाँ सही पर इहो तो मुंहिंजे चाचे खे ग़लति एड्रेस छो ॾिनी कॾहिं फोन ते सच न आहे ॿुधाइबो मतिलबु त सही एड्रेस न आहे ॿुधाबी हाणे हितां असांखे हलणु घुरिजे अचो हालत ॾिसो ती अहिड़ो हूंदो त पुटु अंगूठो सुधरंदो हिकिड़ो हई त बेड़ा बचंदे किथां छॾ त सही थो महिरबानी पुछ मरी नथो चाचा जेकॾहिं तुंहिंजा कम थो ॾिसां दिलि थी जाए पुट खां पहिरियां तोखे घुटोड़ी मारे छॾियां पुट ही सभु अलूअ जे दुख में पोइ सिधो ज़हर छो थो खाए पुट जो जज़्बाती न थी अलूअ जी का ख़बर पई भला हा हिकु सुराग मिलियो आहे अॼु ई पहिरियों खणांसि थो पुट हाणे मुंहिंजे पुट जी पाण त हुजे हा चाचा परणायसि हा पुट कुंवार तो जहिड़ी हुजे सफ़ा जीअं तूं आहीं न अहिड़ी कुंवार हुजे भला कंहिंसां थो परणाईसि जेल जी सलाखुनि सां किथे रखां जे मज़ो अचे हेलो केतिरो बि लिखी पर मुखां बची कोन सघंदे सलाम आहे तुंहिंजे नक खे सावला साहब जेको तुंहिंजे मौत ठही कोन थो पर यादि रख उन ॾींहुं मां पंहिंजे नक जे ज़रिए फोन ते तुंहिंजो आवाज़ सिंधी वरितो जॾहिं तूं मंगा सां तुंहिंजो चाचो थी पियो ॻाल्हाई इन जो मतिलबु तुंहिंजो नक मुंहिंजे नक खां वधीक तेज़ आहे तमामु घणो तेज़ आहे छो त तोखे ज़ुकाम आहे मूंखे ज़ुकाम न आहे मां नक ज़रिए मोबाइल मां बैलेंस कढी वियो आहियां हाणे नक ज़रिए कमरे में त ॾिसणो आहे घणी वोटियूं सिर्फ़ु सिंगनि मां ख़बर पइजी वेंदी इज़त सां गिरफ़्तारी पेश कर मूंखे बूटनि हणण ते मजबूर न कर सावला साहब बूटो न ठही बसि यार बूटनि जे लाइ काम
नाया नालायक हवा बस प्यार जी चा मुखे केड़ी खबर बस यार बूटन जे लायक हवा घर तुंजो लो खाए खामा मार पवी एड़ो डंडो नालायक हवा के जे खट जी वाई ए कथे वो असरी ना है जूता घणे वरता है दादा वरता त मूं कोन सरकारी मिलिया आहिनि कॾहिं इस्तेमालु कोन कया आहिनि पर टाइम अची वियो आहे मां सम्झां दादा इन ॻाल्हि खे छॾ पर अॼु खे इहा आदत कीअं पई नंढे इलाइक़ो खां वठी पुट चाचा तूं ग़लति थो सम्झी मूं गुंडागर्दी जी आदत पुछी आहे पुट या वॾी दास्तान इन ॻाल्हि खे छॾ करे इज़त सां ॿुधाईंदे मिंथू कराईंदे पुट हाणे कार्यमो करण जो शौक़ु अथई न त ॿुध जॾहिं असां पुट मंज़ूर ॾे ख़बर तयार थी केॾां पियो वञे बाबा केॾा वरी केॾा हली त थोरो ज़मीन जे चकर ते बाबा मूंखे लॻे थो थोरो कहीं इश्क जे चक्कर में त न आहे न त अहिड़ी ॻाल्हि न आहे न पुट न मंज़ूर त मुंहिंजो सफ़ा सादड़ो पुट आहे हिन खे भला इश्क जी कहिड़ी ख़बर ठीकु आहे बाबा थी सघे त सही हुजे पर मूंखे ॻाल्हि में कारो थो लॻे पुट तोखे त ख़बर आहे त मंज़ूर मुंहिंजो भाइटियो आहे ऐं हिन वक़्त ते मूंखे बाबा चवंदो रहियो आहे ऐं चाचा नाहे चवंदो आहे तोखे पंहिंजो सॻो भाउ सम्झंदो आहे बाबा हाणे हिन ॻाल्हि में शक कोन्हे त मंज़ूर मुंहिंजो सॻो भाउ आहे असां पाण में सॻा ॿार आहियूं हाणे आहे न पेर ते मां त ख़ुदा ताला खां दुआ घुरंदो आहियां तव्हां ॿई भाइर ख़ुशि रहो मंज़ूर तू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा तूं अचण में एॾी देरि छो कंदो आहीं यार मां वॾी कोशिशि कंदो आहियां जल्द अचां पर कंहिं न कंहिं वजह जे करे देरि थी वेंदी आहे सिधो छो नथो चवीं त मां लागर्ज़ आहियां न मुंहिंजा साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे मां तोखे ही आख़िरी चकर थी चवां जेकॾहिं अॻिते देरि कई त मां तोसां कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदसि सॉरी सोना ईअं न थींदो
आहे सुठो इंसान मुझी जिंद मुझी जान आहे सुठो इंसान मुझी जिंद मुझी जान हिक ॿिए सां कोई बि न हिजाब रखजां मोला जोड़गी असांजो कामयाब रखजां ओ मोला जोड़गी असांजो कामयाब रखजां ओ मोला जोड़गी असांजो कामयाब रखजां आहे पहिरियों पहिरियों प्यार चूंडे खयो आहे यार आहे पहिरियों पहिरियों प्यार चूंडे खयो आहे यार मुझे हथ में सदाई ही गुलाब रखजां मोला जोड़गी असांजो कामयाब रखजां ओ मोला जोड़गी असांजो कामयाब रखजां ओ मोला जोड़गी असांजो कामयाब रखजां गौरी माना गोठ वारा सही चवंदा आहिनि न त तुंहिंजे सौट जी यारी हिन छोरे सां आहे पोट मंज़ूर मुझो प्यार आहे ऐं मां शादी बि हिन सां कंदसि बकवास न कर तुंहिंजी मंगणी मूंसां तय थियल आहे या बाबा ऐं चाचा गॾिजी तय कई हुई मां जेल वियुसि ऐं तो असांजी इज़त खे मिटी में मिलाए छॾियो मां नथी मञा हिन रिश्ते खे न कंदसि मां तोसां शादी मुंहिंजो घोट मंज़ूर आहे चइबो त तूं चाहीं थी मां वरी ॿीहर जेल वञा हिन छोरे खे उफट मारे ईअं न राणा मोल ॿार मथां मां बि न ॼावल जेकॾहिं हथ ॻंढींदे त ख़बर पइजी ईंदई छो जी पंहिंजे ज़िंदगी मां बेज़ार थियो आहीं अॼु खां पोइ हिन छोकिरी सां नज़र आए त टंगू ॿाहूं भॻियल हूंदई शबाना कंहिं ॻाल्हि जो तूं खुटको न कर अहिड़ा लोफर कुझु बि नथा करे सघनि ख़बर है ॾाढो परेशान पियो जी छा ख़ैर त आहे हा बाबा अहिड़ी ॻाल्हि न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे तुंहिंजे मुंहं ते वारनि था वञनि ऐं सिधो अहिड़ी ॻाल्हि न आहे चयमि न का ॻाल्हि न आहे हर छो था परेशान कयो छा असीं त तोखे परेशान कयूं हाणे ख़बर पई तूं वाकई परेशान आहीं हा त पोइ छा मसइलो आहे ॿुधाए न था वेठा आहियूं जल्दी ॿुधाए असां तुंहिंजो मसइलो हल कयूं अच्छा त इहो मसइलो ईअं आहे हाणे राणे खे सदको ॾियणो पवंदो हूअं ई असां हितां लॾे वेंदासीं पुट हलूं कुझु अकुल खां कमु वठजांइ अरे घणी गेल न कजांइ मथां कावड़ में अची वञी राणे जे पेरनि ते किरी पई बाबा तूं वारा कम छॾे ॾिना आहिनि बाक़ी जेकॾहिं राणे मंज़ूर खे घणो तंग कयो न टंगूं ई ॿाहूं भॻल हूंदसि अरे अहिड़ी गैरत अथई बि यार वो फूकू पियो ॾी बाबा घणो मच्छर न त पहिरियों तजुर्बो तोते न कयां यार ख़ैर त आहे न 3 कलाक थिया नंबर बंदि पियो आहे मोबाइल चार्ज कोन हुयो यार मां परेशान थी वियो परेशान त मां बि आहियां राणो सॼो ॾींहुं घर में वेठो आहे ऐं मूंखे ॿाहिरि निकिरण ई नथो ॾे हिन खां त पोइ जेल में सुठो हुयो मार खां पवेसि तूं दिलि जा कर मां अधे ई बाबा खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे पोइ उन्हनि छा चयो उहे साथ ॾियण लाइ तयारु आहिनि हा राणो किथे आहे राणो दुकान ते वियो आहे खंडु जी पती वठण हा ऐं ॿुध कलाक में मां कंहिं न कंहिं बहाने सां निकिरी थी अचां पोइ पाण मिलूं था लॻे थो शैतान अची वियो हाणे मां फोन बंदि थी कयां ठीकु आहे कंहिंसां पई ॻाल्हाए फोन ते कंहिंसां न कंहिंसां पई ॻाल्हायां कन खोले ॿुध तोखे हुन छोरे सां वरी ॿीहर ॾिठुमि त उहो आख़िरी ॾींहुं हूंदो तुंहिंजो ऐं हुन छोरे जो बि मां कोन थी ॾिजां तुंहिंजी धमकियुनि खां सम्झी मतां या ग़लती कई अथई या धमकी न पर हक़ीक़त अथई सुठो अथई सुधरी वञ हरू भरू अची पंहिंजी ज़िंदगी जे पोयां पई आहीं
शबाना घणो परेशान न थे हिक न 2 ॾींहंनि में असां शादी कंदासीं। उहो त सही आहे पर राणे जो छा कजे? कोन था तुंहिंजो राणे खां तूं छा कंदो लोफर? राणे खां त कोन थो टिजी पर हिन पिस्तौल खां त टिजी थो न। राणा मां चवे थी फिटो करी इहो हथियार न त पछताईंदे। पछता छाजो? मूं तोखे अॻे ई सम्झायो हो न, तोखे ॻाल्हि सम्झ में कोन आई। जान जो पुट त गोली हला फूकू न ॾे। हाणे तोखे ख़बर पवंदी त फूकू आहिनि या मौत आहे। मरण लाइ तयारु थियो। मंजूर। राणा अज मां तोखे जिंदा न छॾंदुसि। तो मुझे मासूम भाउ खे मारियो। अच्छा त तूं मंजूर जो भाउ आहीं? मां चवां थो हलियो वञ, हरू भरू पंहिंजो खून मुंहिंजे गिची में हणंदे छा? इहा ख़बर त तोखे अॼु पवंदी त केरु तूं कंहिंजो खून करे। असुल कसम खयो अथई त तूं अॼु मुंहिंजे हथां मरंदे। ठीकु आहे, जेका तुंहिंजी सलाह। वाकई चाचा तव्हां सां वॾी नाजाइज़ी थी आहे। चाचा जेकॾहिं तव्हांजी जाइ ते कोई इज़तदार हुजे हा त मां सम्झा तूं मरी वञे हा। या त तव्हांखे पितो कोन्हे या त ॿ हामत। पर ख़ैर तव्हां घबरायो न, हाणे मां पाण अची वियो आहियां। जेका तव्हांजी रहियल खुयल इज़त इहा मां पाण बचाईंदुसि। तव्हां मां इहा ई उमेद हुई। चाचा तव्हां शायदि मूंखे सुञातो न आहे। मां अलूअ जे बचपन जे दोस्त सांवला खान आहियां। शायदि पढ़ाई करण खां पोइ मां सिधो शहर हलियुसि। उते मूंखे जल्दी ड्यूटी मिली। अरे तूं ही छा सांवला? लख लानत कई कोड़ थी पोइ सवेरे न पियो ॿुधाई। चाचा मूं सम्झो तव्हां मूंखे सुञातो हूंदो, पर मूंखे कहिड़ी ख़बर त तूं अंधो आहीं। पुट मां तोखे ॿाहूं थो ॿधां, यार अलूअ जी ज़िंदगी बचा। चाचा तव्हां बिल्कुलु बि न घबरायो। हाणे अलू खे बचाइण मुंहिंजी ज़िमेदारी आहे। मुंहिंजी सजना कई सजदी
मगा तोखे कहिड़ो लाचार पियो जो तूं बदबूदार जानवर जे पोयां लॻी पई आहीं। जानी मां सभु कुझु तुंहिंजे करे कयो, मां तुंहिंजे करे उनखे पंहिंजे कूड़े प्यार जी ॼार में फासायो। मां इहो सोचियो हुयो त तूं ईंदे हुनजे कंध में कुते वारो पटो विझी हुनखे गिरफ़्तार कंदे। मगा तोखे अंदाज़ो न आहे त तूं केॾो वॾो रिस्क खयो हो ऐं शाबत सां तुंहिंजे हौसले खे जो एतिरा ॾींहं तूं हुनजी धप बर्दाश्त कई। छा कयां, इहो धप जो रिस्क त खणणो हुयो न, पर सांवला मां तुंहिंजे मथां इहो लॻल दाग बर्दाश्त न पई करे सघां। मां केॾो न ख़ुशि नसीब आहियां जो मूंखे तो जहिड़ो प्यारु मिलियो, जंहिं पंहिंजी जान ख़तरे में विझी ऐं मुंहिंजो साथ ॾिनो। सांवला मूं कंहिं ते बि अहसान नाहे कयो, मां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। जेकॾहिं तूं आहीं त मां आहियां, न त मां तोखां सवाइ कुझु बि न आहियां। मां तोखे किथे ॻोल्हियां? सिर्फ़ु हिकु चकर लूण मुंहिंजे हथ अचे, सभु मना विकिणी पंजाब तुंहिंजा कबीला तोखा सोणी असांजी कुंवार उॾाइणनि जी सरदार। कबीला तोखा सोणी असांजी कुंवार। हिन ॻाल्हि ॿुधो, मां घोट थींदुसि, मंगा मुंहिंजी ॻाल्हि थींदी, पोइ असांजी घोड़ी मुंहिंजो मतिलबु असांजी जोड़ी कीअं लॻंदी? बिल्कुलु बेकार। वाह जी ॻाल्हि कई। माना तव्हां मुंहिंजे हुस्न ते सड़ो था ईअं न? हुस्न खे त छॾ पर तो में नीमक ई कोन्हे। कुत्ते वारी ॾाढी न हणो, वतोरा सच ॻाल्हाईंदा, बेशरम बेगैरत इंसान। तव्हांखे भली न वणा, मंगा त मुंहिंजी दीवानी आहे न। रुगो मुंहिंजी शादी थी पोइ तव्हां सां वास्तो ई ख़तमु करे छॾी, छो जो मुंहिंजो हाणे तव्हां नथी लॻे। शादी सो बि तोसां लॻे कोन थो। मंगा या त भॼी वेंदी या त ज़हर खाईंदी। हलो मंगा भॼी वई, चिटी पर सही त वारी ॻाल्हि पर कर निभागा कार अलू मूंखे माफ़ कजांइ, हाणे मूं में वधीक धप सहण जी हिम्मत न हुई, इन जे करे मां हितां भॼी निकतसि। शाबस आहे तुंहिंजे इन साथियुनि खे जेके मूं वातो सां गॾु था रहनि। इन धप में त कुतो बि मरी वञे, पर लॻे थो तो वारे हमराहनि में नक ई कोन्हे, बेनका आहिनि। रही ॻाल्हि प्यार जी, मां तोसां प्यार त छा पर तोखे बुझो बि कोन ॾियां, मता कुते वांगुरु मुंहिंजूं आङुरियूं खाई वञे। ऐं हा, मुंहिंजो प्यार सांवला ख़ान सां आहे। मां तोसां प्यार करण न पर तोखे ज़लील करण जे इरादे सां आई हुयसि। जेकॾहिं थी सघई त माफ़ करे छॾिजांइ, न त धूड़ वञी पाए मुंहिंजो कहिड़ो आङूठो पटे वेंदे। बाय बाय। इहो अथई छोरी जो चक्कर अलू। मां केसि ताईं जहिड़ो रहंदुसि ऐं तोखे सम्झाईंदो रहंदुसि। तोशिबा मंगा मूंखे मुछाए थो, जेकॾहिं इहा छोरी भॼी न वञे हा न मारे छॾी सा न परणो करे सॼी वरी सज़ा ॾियां था। बहरहाल कदू जा बीज तुंहिंजे बची वञण जे ॾुख में, ओ मुंहिंजो मतिलबु त ख़ुशी में। अॼु शराब जो मुंहुं खोले ॾे, अॼु जेके बि दिलि में अरमान अथई सभु कढी छॾ। गंदु किचिरो जेको भरियल अथई नी उहो ख़ाली कर। हा, जीअं मरण में तकलीफ़ न थिए। मरण मुंहिंजा दुश्मन वालेकुम सलाम। थोरा आलू किथे आ? हलो तयार पियो थिए, अंदर आ। ही छा आहे? हे महिमान आया न, उन्हनि जे लाइ आ। मां बि महिमान आ, पोइ मूंखे बि हिकिड़ो प्यार न। अचे पी हिकिड़ो। ओ चाचा महिमाननि जो आ। हे त सभु पियो। ओ चाचा फटी मरदे चाचा। ही जेको समझी थो उहो न आहे चाचा। अलू छोड़ा
चाचा पाण में मरंदे असांखे माराईंदे छॾ चाचा छॾ। अरे सुल्फी पी पी ला निकिरा मूंखे खलत साई करण ॾियो। फांसी वियासीं। चाचा कने छेले जो गोश्त खाधो थई? यार इहा त ख़बर घर में ही त मूंखे छेले खां वधीक गोश्त मार का पवीस बाबा यो लूस को न छनी न तो अहिड़ा विलायती शराब हेड़े गंजे जे हथ में ठहनि ई कोन था। चाचा कंहिं चई अथई विलायती शराब आहे? ही ठरो अथई, हिन में रंग मिलियल अथई। मां बि चवां त वञी मथो वरितो अथई। हीअं त मथो वरितो अथई, थोरी देरि खां पोइ आंडा वठंदी। बाबा हराम हराम वो ठरो हुजे या शराब हुजे तोशीबा जो तो माल डबल हराम आहे। पुट पोइ अहिड़नि हराम खोरनि वटि छा पियो करे? हल हल सावला कार वटि गिरफ़्तारी पेश कर। चाचा लगे तो त सावला खाल जो चर्स पेट में पियल अथई। अरे तू बस कर तोशीबा जा चमचा। तोशीबा जा सील बि ॿुधासीं, टीवी बि ॿुधीसीं, ही चमचा वरी कॾहिं ठहिया? चाचा तूं घणो जज़्बाती न थी। असां तुंहिंजे पुट खे सिंगारियो आहे ऐं सुवारियो आहे। न गंजा तो त हिन जो कारो मुंहुं कयो आहे जेको कॾहिं बचो मुंहुं कोन थींदो। आज़ादु करे छॾ हिनखे। बाबा तोशीबा के तू कुछ न चवंदे ही वट पिस्टल मुखे गोली हणी छॾ, बाक़ी हिन के तू कुछ बि न चवंदे। मां हिन गंजे खे मारींदुसि। न बाबा न ये न कजे बाबा हथ कट प्लास्टिक जो आहे भॼी पवंदो। मूं 50 रुपया ख़र्च कयो आहे। अरे एलपी वठी हाणे त शिकंजजी वेंदो। अॼु खां पोइ मुंहिंजो मुंहुं न ॾिसजांइ। तूं मुंहिंजे लाइ मरी वे ऐं वरी बि मुंहिंजे लाइ मरी वे। बाबा बाबा या भली 200 हुजे गंजा। बाबा हलो चरियो थियो आहे, छॾे ॾेसि। तोशीबा मां घणो कुझु तुंहिंजे लाइ कयो आहे पर अॼु खां पोइ मां पंहिंजे बाबे लाइ कंदुसि। हलो होटल ॾेई वञो। हलो जूता ठोकियो वञे न लायो वञ ये जूता मुंहिंजा। हलो इहो टोप असांजो आहे, ॾियो वञ। तोशीबा इहो चश्मो मुंहिंजो आहे, लाहे ॾे। तूं केरु थींदो आहे बॉस जी बेइज्जती करण वारो? सिर्फ़ु इहो हक़ असांजो ई आहे। अड़े अहिड़ा खोड़ मिलंदा 30 रुपया वारा चश्मा। खणो पंहिंजो चश्मो। पोइ डज़न खन वठ न पेनू फ़क़ीर। हाणे हेठां कुझु न घुरिजो, कुझु कोन्हे पातल माना खिल में ॿुचा पिया वठो। हे ॿुधो अलू जी आकाम केर भी बचण न खपे, छोजो तोशीबा सां गदारी गधा जी सवारी। सावला सावला ओ सावला सावला ओ सावला मंगा तू सावला मां तुझी मंगा। बस मंगा बस, तू मुंहिंजी मंगा न आई, तू अलू जी मंगा आई। न सावला ये न चो, मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुझी मंगाया, तुझी मंगा। त पोइ अलूअ ॾे वञण जो छा मक़सदु हो? ऐं हा अलू लांती तोशीबा लाइ कमु कंदो आहे। मूंखे माफ़ कर मंगा, मूं तो ते शक कयो, तो मुंहिंजे करे पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए छॾी। आई एम सॉरी, सॉरी मंगा। खेरा सावला खेरा, तुझो शक जायज़ आहे, मूंखे ख़बर आहे तूं मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहे। तू थोरो ख्याल रखंदी कर,
बाक़ी रहियो मसलो तोशीबा जो, मां उनखे पाण ई मोड़ींदुसि। हेलो वांदा खान। जी सर। तोशीबा हिकिड़ो प्लान ठाहियो आहे। बदबूदार हलू ऐं हुनजो पीउ चाचो ऑरेंज ॿई हुनजे कब्ज़े में ऐं हुननि खे मारणु थो पए। सर 15 मिनटनि में पहुचंदा सर, 15 मिनट। वांदा खान 15 मिनट कर मोबाइल के धिके ॾियण में लॻी वेंदा। अरे उते आलूअ खे काबू कयो अथनि। वांदा खान मोबाइल खे कहिड़ी ख़बर, उते आलू खे काबू कयो अथनि। कुझु बि कयो, उते पहुचणो आहे। बाबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। बाबा हिकिड़ो मिंट बीह त सही। बाबा ॻाल्हि त ॿुध। चाचा अॻियां छुटो कुतो बीठो रही। अरे आलूअ खां वधीक त छितो कोन हूंदो न। अरे हीअ छितो कुतो। तोशीबा बाबा खे कुझु न चइजांइ। हाणे मां न मुंहिंजो ई हथियार ॻाल्हाईंदो। ओ बाड़े हक भई, ओ बाख भई, सांवला बस हाणे अॻिते भॼण जी कोशिश न कजां, छो जो मौत तुंहिंजे साम्हूं बीठी आहे। सर मोबाइल पंचर थी पई। हिकिड़ो मरा के आ रहियो मता मोबाइल जो टायर न कढी वञे। ॿुधो तव्हां फायर बैग जेके गोली था जेके आलू ते नज़र पासे ते वेही रहो, मां हिनखे मुंहुं ॾियां थो, वेही रहो, हलो हलो।
तो छा कयो मूं सम्झो निशानो घुसी वेंदुसि लानती जो सदाई निशानो घुसंदो अॼु लॻी वियो तोशीबा हेलो मुंहिंजा दोस्त तोखे कुझु बि कोन थींदो कुझु बि न थिए उनजे लाइ हिकु शर्त आहे कहिड़ी शर्त आहे कहिड़ी शर्त मंगा सां शादी करा माना त वणंदे कोन हा मंगा सां शादी करी अल्लाह मूंसां राज़ी आहे रुॻो तूं हा कर आजा उठ मज़ाक तो कहे मंगा से तोसां प्यार करी आहे या मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे हाणे मूंखे गिरफ़्तार कर वांदा काने रमू अठी लो करे एड़ा सूरा कोई तेज कर सूरा ए एने हाथ कट मजे सां वठी वञो मजे सां वांदा काने 10 तारीख़ 10 बजे आलू जेल मां आयो ठीक है मां चवां साहब इलाका में घणी वेल्डिंग कराए जूं तो मुझे ॾींहं जो सुकून ऐं राति जी निंड हराम करे छॾी आहे हिकिड़ो चक्कर वरी चओ अदा ॻाल्हायो न सर कयो हिनखे साहब अरे थोड़ो मथे के नहीं बाबा बोल करा तम बड़ो कुछ खाई तो ना बाबा मतलब त आहर आलू वारी आहर मतलब त हाणे आलू वारो कूनर साफ़ कयूं ईअं चओ मतलब त आलू वारो कूलर साफ़ करणो कूलर न सही कूनर कूनर हा सामान ही पूरो कोने तो वडो करे वडो दी छा कंदो क्यों मुझे पी जे पुॼण ताईं एतिरी तो हिकिड़ो हणंदे त ॿियो हणी कोन सघंदे मार पवे क्यों